अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुह। इन्नल हम्दलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु वमन युज़लिल्हु फला हादिय लहु व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। या अय्युहल्लज़ीना आमनू ला तरफ़अू अस्वातकुम फ़ौक़ सौतिन नबी वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नमा बुइस्तु मुअल्लिमा। तमाम किस्म जी तारीफ़ात अल्लाह वहदहु ला शरीक जे लाइ ख़ासि आहिनि, जेको अकेलो हिन पूरी काइनात जो ख़ालिक़ मालिक दाता ऐं दस्तगीर आहे। उन बाद में लाखों ऐं करोड़ों दुरूद और सलाम हुजनि असांजे प्यारे नबी हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे ज़ात मुक़द्दस ते जंहिं असां ताईं ही सचो दीन पहुचायो आहे। मुअज़्ज़ज़ सामिईन इकराम, मुंहिंजो मौज़ू आहे तालिब इल्म जूं ज़िम्मेदारियूं मदरसे में तइलीम जे दौरान ऐं तइलीम खां बाद में छा ज़िम्मेदारियूं आहिनि तालिब इल्म जूं। सब खां पहिरीं तव्हांखे ॿुधाईंदो हलां, मदरसे अंदरि रही करे असांजे मथां पहिरीं इहा ॻाल्हि लाज़िम आहे त असां ही जेको तइलीम सिखी रहिया आहियूं हिन तइलीम जे लाइ असां पंहिंजो ख़ासि नियत रखूं। ख़ासि असांजे अल्लाह ताला खे राज़ी करण जो नियत हुजे। ईअं न हुजे त आउं तइलीम सिखी रहियो आहियां वञी करे कंहिं मस्जिद में बीहंदुसि, 2-3 हज़ार मिलंदा, ज़िंदगी ठही पवंदी, या हींअर गुरबत लॻी पई आहे, ॿी क्लास में आहियां, साईं वारनि खे मिनतूं करियां त मूंखे बीहारनि, ऐं उनजे करे सिखी रहियो आहियां तइलीम। न मुंहिंजा मुस्लमान भाउ, अगरि तूं ही तइलीम दीन जो कमु अल्लाह करण हिन जे हुक्मनि जे मथां तूं अमल कंदे त अल्लाह ताला इन्नल्लाह यर्ज़ुक़ु मन यशाउ बिग़ैरि हिसाब, अल्लाह ताला बेशक रिज़्क़ ॾियण वारो आहे बग़ैर कंहिं हिसाब जे। उहो कॾहिं बि तोसां लेखो कोन कंदो। अगरि तूं रब्बुल आलमीन जे दीन जे कम में ऐं उन सां तूं सही थी करे हलंदे, उन सां तूं सचो थी करे हलंदे, पंहिंजो मतिलबु दुनिया जो न रखंदे त अल्लाह ताला तुंहिंजे लाइ हर शइ में आसानी कंदो। हर शइ तुंहिंजे लाइ आसान थी वेंदी दीन जे अंदरि। भले बाज़ारि केॾो मुश्किल हुजे, पर तुंहिंजो रब जे मथां भरोसो हूंदो, तुंहिंजी नियत ख़ासि हूंदी त तुंहिंजे लाइ हर शइ आसान थी वेंदो। उन खां बाद में मदरसे में रही करे पंहिंजे उस्तादिज़ा जी इज़त करणु, उन सां प्यार मोहब्बत सां पेश अचणु ऐं हुनजे चयल ॻाल्हि जे मथां अमल करणु। असां ॾिसो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन छा था फरमाइनि, इन्नमा बुइस्तु मुअल्लिमा, आउं तव्हां सभिनि जे लाइ हिकिड़ो उस्ताद बनाए करे मोकिलियो वियो आहियां। उहे केरु माण्हू हुआ जिन खे अल्लाह जे रसूल इहा ॻाल्हि ॿुधाई? तंहिं टाइम में सहाबा जे लाइ इहा ॻाल्हि ॿुधाई वई। सहाबा जो उस्ताद कहिड़ो हो? जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा उस्ताद हा ऐं शागिर्द सहाबा हा। उहे सहाबा जंहिंजे बारे में क़ुरान पाक में आहे रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु, किथे फरमायो उलाइका हिज़्बुल्लाह उलाइका हुमुल फाइज़ून उलाइका हुमुल मुमिनून हक़्क़ा। उहे सहाबा हा जेके अल्लाह जे रसूल जा शागिर्द हा, जेके अल्लाह जे रसूल जे साम्हूं जॾहिं अल्लाह जा रसूल हुन सां ॻाल्हाईंदा हुआ उन सां अखियूं कोन मिलाईंदा हुआ। सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु के दहशत वारा हा, पर कॾहिं बि अल्लाह जे रसूल जे साम्हूं पंहिंजो रोब पेश कोन कयूं। कॾहिं बि अल्लाह जे रसूल जे साम्हूं ईअं न कयूं त ताक़त वारो आहियां, तव्हां केरु थींदा आहियो मूंखे दीन जा अहकाम सेखारण वारा। हत्ता के इस्लाम क़बूल करण लॻा, अची करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं पंहिंजा गोॾा भञी करे वेही रहिया। ताक़त वारा हा, सॼो मको न डिॼंदो हो, छाजे करे ताक़त हो ऐं ताक़त जे करे, पर इन इहा ॻाल्हि न सोची जो इहा ताक़त वञी करे अल्लाह जे रसूल जे मथां आज़मायां।
इन्नमा बुइस्तु मुअल्लिमा, हू उन्हनि जो उस्ताद हो। उन्हनि जे साम्हूं वॾे आवाज़ सां ॻाल्हि हंधि वॾे जी ॻाल्हि आहे, पर उनजे साम्हूं नज़र कोन रखंदा। अफ़सोस सां चइजे थी अॼु असांजा अॼुकल्ह जा तालिब इल्म ॿ अखर सिखण खां पोइ उहे फ़क़ीह थी वेंदा आहिनि। उस्ताद जी का ॻाल्हि सम्झ में न अचे त हुनखे चवंदा आहिनि हिनखे अचे कुझु कोन थो, हिनखे अचे कुझु कोन थो, हीउ किथां पढ़ियो आहे, हीउ असांखां पढ़े थो, असांखे सेखारे थो, पर पाण कुझु कोन थो अचेसि। हिन सीगे जी माना न आई, मूं हुनखे ॿुधायो। मुंहिंजा मुस्लमान भाउ, हीअ अगरि तूं दुनिया जे अंदरि पैदा थी आयो आहीं, दुनिया तोखे तुंहिंजे माइटनि ॾेखारी, दुनिया जो रस्तो तुंहिंजे माइटनि ॾेखारियो, दुनिया में हलण जो तरीक़ो तुंहिंजे उस्ताद तोखे सेखारियो, दुनिया में कीअं हलिजे, वॾे सां कीअं पेश अचिजे, नंढे सां शफ़क़त कीअं कजे, हलाल जी तमीज़ छा आहे, हराम छा आहे, हीउ रस्तो केॾांहुं वेंदो केॾांहुं कोन वेंदो, हर शइ तोखे तुंहिंजे उस्ताद सेखारी आहे। अॼु तुंहिंजे वात में ॿ अखर अची विया, तूं पंहिंजे उस्ताद खे विसारे छॾियो। अॼु उहे उस्ताद जेके न सर्दी ॾिसनि न गर्मी ॾिसनि, भले पंहिंजे घर में बीमारी हुजे, पंहिंजे पाण सां तकलीफ़ूं हुजनि, घर जूं मजबूरियूं हुजनि, घर जे अंदरि जेका पघार मिले उन मां पूरी न थिए, पर तुंहिंजी पूरी करे पियो, तुंहिंजे हर शइ ॿुधाए पियो तोखे, तुंहिंजे लाइ रातिनि जो उजागा करो तयारी करे थो, तव्हां हुनखे सेखारिया वञी करे मुंहिंजा बचा आहिनि, मुंहिंजा तालिब इल्म आहिनि, तूं वरी उन्हनि जे लाइ ग़लति सोचूं रखियो वेठो आहीं, हुनखे घटि वधि चईंदो। क़ुरान पाक असां खोले ॾिसूं, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साथियुनि जे बारे में छा फरमायो हुयो। जॾहिं कंहिं ॻाल्हि में पाण में इख़्तिलाफ़ करे विधऊं अल्लाह जे रसूल जे फ़ैसिले खां बाद में, तो अल्लाह ताला छा था फरमाइनि पंहिंजे क़ुरान पाक में सूरह हुजरात में, या अय्युहल्लज़ीना आमनू ला तरफ़ऊ अस्वातकुम फ़ौक़ सौतिन नबी, ए ईमान वारो, ए कलमे पढ़ण वारो मुसलमानो, तॾहिं केरु हा, तॾहिं सहाबा हा, उन्हनि खे इहा ॻाल्हि चई वई, तव्हां मुंहिंजे नबी जी ॻाल्हि खां पंहिंजी ॻाल्हि खे मथे न करियो। छाजे करे हू तव्हांजो उस्ताद आहे, हुनखे उस्ताद बनाए करे अल्लाह रब्बुल आलमीन मोकिलियो आहे। जेको उस्ताद आयो आहे उहो सभिनि खां ख़ासि आहे, जेको मोकिलण वारो आहे उहो सभिनि खां वधीक आहे, उन खां वधीक केरु कोन्हे न दुनिया में न आख़िरत में। हुन उस्ताद खे मोकिलियो त तव्हां हुन जेका ॻाल्हि तव्हांखे चवे थो, जेको तव्हांजो फ़ैसिलो करे थो, तव्हां हुनखे लबैक व सदैक करियो। सहाबा खे इहा ॻाल्हि चई वई, तॾहिं त असांखे चयो वियो न, तव्हां चाहियो था त असांखे कामयाबी मिले, रब्बुल आलमीन राज़ी थिए, जन्नत मिले, फ़इन आमनू बिमिस्लि मा आमनतुम बि फ़क़द इहतदौ। अगर तव्हां कामयाब थियण चाहियो था त सहाबा वांगुरु ईमान आणियो, उन्हनि वांगुरु ईमान आणियो, उहे ईअं कामयाब थी विया। उन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हर ॻाल्हि खे लबैक व सदैक कयो, ऐं कॾहिं हुन जे साम्हूं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ठल्लो नालो कोन वरितऊं, कॾहिं बि अखियुनि सां अखियूं मिलाए कोन ॻाल्हायूं। अॼु असां हिन दुनिया जे अंदरि पंहिंजे तालिब इल्मनि जी असां ॾिसूं उहे छा था कनि, सिर्फ़ु हिकिड़ो उस्ताद जो मामूली कमु चए पाणी गिलास भरे ॾे, वरी उहो ॿिए खे चवंदो तोखे बाबा उस्ताद अचे पाणी भरे ॾे, भले तोखां माल मिल्कियत में घटि हुजे, भले तोखां ग़रीब हुजे, पर आहे त तुंहिंजो उस्ताद न, आहे तुंहिंजो उस्ताद, तोखे हर शइ सेखारी। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस मुबारक आहे, जिन तव्हांखे को अखर पढ़ायो तव्हांजो उस्ताद आहे। बदकिस्मती सां मुआशिरे जे अंदरि उस्ताद उनखे चयो थो वञे जेको ट्रैक्टर जो ड्राइवर हुजे, जेको मोटरसाइकिल जो ड्राइवर हुजे, जेको कंहिं क्लिनिक ते वेठल हुजे, या कंहिं दुकान ते वेठल हुजे, या कंहिं कारोबार में हुजे, उनखां को माण्हू सिखे थो हीउ मुंहिंजो उस्ताद आहे। हक़ीक़ी उस्ताद असांजा जेके आहिनि दीनी मदारसनि जे अंदरि असांखे पढ़ाइनि था, उहे हक़ीक़ी असांजा उस्ताद आहिनि। उन्हनि खे मौलवी चवंदा आहियूं, मुला चवंदा आहियूं, कई अल्फाज़ इस्तेमालु कंदा आहियूं, पर कॾहिं बि कंहिं कोन चयो तव्हांजे मदरसे जे अंदरि तव्हांजा उस्ताद मोहतरम तव्हांखे पढ़ाईंदा, वाह हिननि खे मौलवी था पढ़ाइनि, हिननि खे मुला था पढ़ाइनि, वाह मौलवी जा मुला पढ़ाइनि था, तोखा त कोन था वठनि। हू अलाह जे दीन जो कमु करे रहिया आहिनि, हू हिननि खे दुनिया ते नथा सेखारीनि, हू उन्हनि खे दीन जो कमु सेखारे रहिया आहिनि।
ही जेके तूं ट्रैक्टर सेखारे रहियो आहीं तुंहिंजे फौज थियण खां पोइ ट्रैक्टर से हलाईंदो तोखे सवाब मिलंदो क़बर में, तोखे जन्नत मिलंदो। ही तो उस्ताद हुए आहिनि जिन जे नाले में फरमायो वियो खैरुकुम मन तअल्लमल क़ुरान व अल्लमह। तव्हां मां बहितर शख़्स हुए आहिनि जेका क़ुरान पाक खे सिखनि था सेखारीनि था। छा दुनिया वारे जे नाले चयो वियो? छा फिजिक्स जे उस्ताद जे बारे में चयो वियो? छा समाजी व्यास जे उस्ताद जे बारे में चयो वियो? छा कंहिं डॉक्टर जे बारे में चयो वियो जेको डॉक्टरी सेखारे थो सिखे थो उहो जन्नत में वेंदो? न मुंहिंजा मुस्लमान भाउ, असां पहिरीं असांजे मथां लाज़िम आहे असां तालिब इल्म अगरि पंहिंजे उस्तादनि जी इज़त कंदासीं दुनिया वारा इज़त कंदा, दुनिया वारा असांखां सिखंदा, दुनिया वारा असांखे ॾिसंदा। हिननि मदरसनि मां उथी करे असां घर वेंदा आहियूं मोकिलनि ते असांजे मथां लाज़िम आहे त असां हुननि जो शान ऐं लाज रखूं। हू जीअं असां चवनि था निमाज़ुनि जी पाबंदी करियूं, वॾनि सां प्यार करियूं, नंढनि सां शफ़क़त करियूं ऐं पंहिंजे माउ पीउ जी ख़िदमत करियूं। जीअं असांखे पंहिंजा असातिज़ा चवनि था असांखे हुननि वांगुरु हलणु घुरिजे, पोइ असांजी असातिज़ा जी इज़त थींदी पंहिंजे पाड़े में। अगरि असां पाण ई पंहिंजे असातिज़ा इज़त जे किराने पिया हूंदासीं त हुननि खे रब्बुल आलमीन अजुर ॾींदो, असांजी पाड़े में घटंदाई थींदी। माण्हू असांखे थुकूं हणंदा, चवंदा हीउ कहिड़ो तालिब इल्म आहे, ही छा सिखी आयो आहे? ही पाड़े में रही करे तूं हे ॻाल्हियूं बर्दाश्त कंदे पंहिंजा असातिज़ा उन्हनि खां परे हूंदा। हो पंहिंजे सचे नियत सां कमु करे रहिया आहिनि, हू तोखे अलाह जो दीन सेखारे रहिया आहिनि, हू तोखां मुआवज़ो नथा वठनि, हुननि जो अजुर अलाह ताला हुनखे ॾेई रहियो आहे। ऐं मदरसे में रही करे अगरि असातिज़ा असांखे को कमु चवनि था त असां हुन कम खे करण लाइ तयारु न आहियूं, वरी ॿियनि खे असां ॿुधायूं था। अगरि असां पहिरीं पंहिंजे असातिज़ा जी इज़त पाण कंदासीं त असांखे ॾिसी करे को नंढो तालिब इल्म हिन जी इज़त कंदो, असांजो तालिब इल्म वरी असांजी इज़त उहे कंदा। अगरि असां पंहिंजे तालिब इल्म जी इज़त न कंदासीं, असां हुननि सां मुंहुं ॾेई करे असां ॻाल्हाईंदासीं, उन्हनि खे कुझु कोन थींदो। यादि रखिजो जेको पोख पोखींदो उहो ई लुड़ंदो, जेको इंसान ते पोख पोखे थो आख़िरत में उहो ई लड़ंदो। अगरि तूं पंहिंजे उस्ताद सां अॼु मुंहुं ॾेई पियो ॻाल्हाईं त सुभाणे तूं बि उस्ताद ई थींदे, दीन जो कमु सिखी रहियो आहीं लाज़िम तूं बि उस्ताद थींदे, सुभाणे तुंहिंजा उस्ताद तुंहिंजे साम्हूं थींदा, तुंहिंजा उस्ताद तोखे ॻाल्हाए, तुंहिंजा शागिर्द तुंहिंजे साम्हूं थी करे तोसां ॻाल्हाईंदा, तोसां मुंहुं अटकाईंदा। छो जे करे तूं पंहिंजी असातिज़ा जी इज़त न कई, उन्हनि से उन्हनि सां मुंहुं ॾेई मुंहं सां तूं ॻाल्हायो, उन्हनि जूं दिलूं तूं रजायूं, उन्हनि जे करे तुंहिंजा शागिर्द सुभाणे तुंहिंजा थींदा जेके उहे तुंहिंजी दिलि रजाईंदा। ना बाद में अल्लाह पाक पंहिंजे क़ुरान पाक में फरमायो सूरह नूर जे आख़िर में ला तजअलू दुआ रसूल बैनकुम का दुआ इबादकुम बाज़ा। कॾहिं बि तव्हां मुंहिंजे रसूल खे ईअं न सड़ियो जीअं तव्हां हिक ॿिए खे सॾु करे रहिया आहियो, जीअं तव्हां हिक ॿिए खे सॾूं था करियो, हिक ॿिए जा नाला था वठो। मुंहिंजो रसूल इज़त वारो आहे, अल्लाह रब्बुल आलमीन चवे थो तव्हां हुनखे अल्लाह जो रसूल चई करे सॾु कयो या रसूल अल्लाह। ऐं तंहिं टाइम में सहाबा खे इहा जेका क़ुरान मजीद जी आयत आहे उन्हनि लाइ नाज़िल थी, उन्हनि खे चयो वियो तव्हां अल्लाह जे रसूल खे या मोहम्मद या रसूल अल्लाह, ए अल्लाह जो रसूल चई करे सॾु करियो, थलो मोहम्मद चई करे न। ऐं अॼु असां ॾिसूं न दुनिया जे अंदरि असां पंहिंजे उस्ताद सां कीअं था पेश अचूं। तालिब इल्म तां फारिग़ थी वेंदो आहे, वञी करे माण्हू पुछंदो अथसि तूं किथे पढ़ियो आहीं, हू फलानो काको कोन्हे, फलानो उस्ताद आहे, ऐं हुन वटि पढ़ी आयो आहियां, फलाणे मदरसे में पढ़ी आयो। अरे बाबा तोखे छा सेखारियो हुननि? तूं हुननि जी इज़त ईअं थो करीं, तुंहिंजे तइलीम में इहा ॻाल्हि ज़ाहिर थी तूं इहो सिखी आयो आहीं। तूं पंहिंजे उस्ताद जो नालो ॿुधा, पंहिंजे मदरसे जो नालो ॿुधा, त आउं फलाणे उस्ताद मोहतरम वटि पढ़ी आयो आहियां, ऐं फलाणे मदरसे में पढ़ी आयो आहियां, मुंहिंजो उस्ताद जो नालो फलानो आहे।
किन किन शागिर्दनि जे मोबाइलनि में उस्तादनि जा नंबर ठलहनि नालनि सां सेव थियल हूंदा आहिनि। कंहिं उस्ताद भले उन्हनि खे वॾो पीरियड आख़िरी क्लास पीरियड पढ़ाए या 5 क्लास जो पीरियड पढ़ाए उन्हनि खे, उन्हनि जो बहितरीनु उस्ताद हुजे, पर उस्ताद सभु असांजे लाइ मोहतरम आहिनि। पर जेको उन्हनि जो वॾो शेख मोहतरम हूंदो मदरसे जे अंदरि, उन्हनि जो नालो बि ठल नाले सां रखियो पियो आहे, फलानो उस्ताद। पंहिंजे उस्ताद जो नालो असां हुनजे सेव ईअं था करियूं त असांजो उस्ताद मोहतरम नालो हीअ आहे, ठल हो असां हुनजो नालो लिखी छॾियूं था। असां वटि उस्ताद जा इहा इज़त आहे। असां पंहिंजे उस्ताद जो नालो ईअं पेश था करियूं, असां पंहिंजे उस्ताद जी इज़त ईअं था करियूं। इहा ॻाल्हि मां तव्हांखे पहिरीं ॿुधाए चुको आहियां। इन नियत सां, इन कमु करण सां उस्तादनि खे कुझु कोन वरंदो, कुझु कोन थींदो उन्हनि खे। उन्हनि जी इज़त अल्लाह रब्बुल आलमीन वधाए छॾी। पर इहो असां पंहिंजे लाइ पोख पोखियूं पिया, इहो असां पंहिंजे लाइ पोख पोखियूं पिया। सुभाणे असांजा बि शागिर्द थींदा, सुभाणे असांजे साम्हूं असांजा शागिर्द असांखे घटि वधि चवंदा, असांजे जेको असां उन्हनि खे कमु चवंदासीं उहो असांजो कमु न कंदा, असांजे चवण ते कापियूं फेर कोन कंदा, असांखे ॾटा ॾींदा, साईं अॼु हीउ कमु थी पियो, अॼु हीउ थी पियो। असां सुभाणे मसइला पेश अचणा आहिनि। उनखां बाद में मदरसे में रही करे, मदरसे खां अलावा बि वॾनि सां प्यार ऐं मोहबत, नंढनि सां शफ़क़त। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक आहे, सुनन नबी दाऊद इब्न माजा जे अंदरि हदीस मौजूदु आहे। सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु हदीस जा मरवी आहिनि। फरमाईंदा फलैस मिन्ना मन लम यरहम सगीरना वलम युकरिम कबीरना। ओ शख़्स सामान आहे जेको पंहिंजनि वॾनि सां प्यार ऐं मोहबत सां पेश न अचे ऐं पंहिंजनि नंढनि सां शफ़क़त न करे। अल्लाह जे रसूल वाज़े इहा ॻाल्हि करे छॾी, उहे असां मां ई न आहिनि जेके छा था कनि, पंहिंजनि वॾनि सां प्यार मोहबत नथा कनि ऐं पंहिंजनि नंढनि सां मोहबत सां पेश नथा अचनि। अल्लाह जे रसूल असांखे इहा ॻाल्हि अॻे ॿुधाए छॾी। अगरि असां चाहियूं था असांजो नालो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी उम्मतनि में शामिल थी वञे, असां बि हिन हदीस जा मुस्तहिक थियूं, त असांखे घुरिजे असां हिन हदीस जे मथां अमल करियूं, पंहिंजनि वॾनि जी सां प्यार ऐं मोहबत करियूं ऐं पंहिंजनि नंढड़नि सां शफ़क़त करियूं। कुझु अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके वॾा पाण में नथा चवनि, पर हुननि जो को नंढो भाउ, को नंढो माइटु कंहिं इदारे में या कंहिं जॻह ते कमु कंदो रहंदो, पोइ सभु कसर उन खां कढंदो, बाबा छो थो तूं हुन सां विढ़ी, मञा का ग़लती ॾिसे न ॾिसे शुरू उन खां थी वेंदो। इहा इंतिकामी कारवाई अल्लाह रब्बुल आलमीन जी, इंसान जी न आहे। अदला बदली अल्लाह ताला कंदो कि इंसान में ताक़त न आहे, पर तो में ताक़त आहे त तूं साम्हूं हुन शख़्स खे चव तोसां मुंहिंजी ही नाराज़गी आहे, तोसां मुंहिंजी ही नाराज़गी आहे, तोसां नथो ॻाल्हायां, तो साम्हूं चओ हुनखे न, तो हुननि जे नंढनि या हुननि जे ॿारनि बचनि तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो। मुंहिंजा मुस्लमान भाउ, इहा ॻाल्हि हदीस जे ख़िलाफ़ आहे ऐं शरीयत जे ख़िलाफ़ बि आहे। उनखां बाद में हिक ॿिए सां हसद ऐं साड़ न कर। मदरसे में रही करे हिक ॿिए सां हसद ऐं साड़ न करियो। हसद एतिरी क़दुरु ख़तरनाक अमल आहे, अगरि उहो कंहिं शख़्स जे अंदरि अची वियो त हुनजा सभु अमल तबाह बर्बाद थी वेंदा। उनखे को अमल पेश उनखे सवाबु पहुचाए न सघंदो, भले हू रोज़ा रखे, नफ़ली रखे या फ़र्ज़ी रखे, अगरि हुनजे अंदरि हसद मौजूदु आहे। सो मदरसे में रही करे पंहिंजनि शागिर्दनि सां, पंहिंजनि साथियुनि सां, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक आहे। सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला हदीस जा मरवी आहिनि। फरमाइनि था इयाकुम वल हसद फ़इन्नल हसद याकुल हसनात कमा ताकुलुन नारुल हतब। फरमाइनि था अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ख़ासि करे तव्हां बचो छा खां? हसद खां बचो। छाजे करे? हसद ख़तरनाक अमल आहे।
फ़इन्नल हसद याकुलुल हसनात, तव्हांजे नेकिन खे हू खाई करे ख़त्म करे छॾींदो। मुंहिंजा मुस्लमान भाइरो, कीअं ख़त्म करे छॾींदो? कमा ताकुलुन नारुल हतब, जीअं तव्हां बाहि खे ॾिठो हूंदो, हूअं कीअं काठिन जे ढिघ खे, वॾे सख़्त काठ खे खाए करे ख़त्म करे फुलिहार करे छॾींदो आहे। उनखे फुलिहार करे छॾींदो आहे। वो भले वॾी ढिघ पयल हुजे, पर जॾहिं बाहि हुनखे पहुतो, बाहि जे पहुचण खां बाद में उहा सॼी राख थी वेंदी। सॼो भुंड पयल हुजे, भले कंहिं ज़माने जो पुराणो पयल हुजे, पर उनखे बाहि लॻो न, बाहि लॻण खां पोइ उनजे असांखे को फुलिहार मिलंदा। भले मुतक़ी परहेज़गार हुजे, पर हुनजी ज़िंदगीअ जे अंदरि हसद अची वियो, हसद हुनजे अमलनि खे ख़त्म करे छॾींदो। असांजे लाइ ही मोकिलियो आहे। असां हिन मदारसनि जे अंदरि रहूं था, असां ही हदीस पढ़ूं था, त असांजे मथां लाज़िम आहे त असां हिननि खे पंहिंजनि ज़िंदगियुनि जे अंदरि अपनायूं, असां हिननि जे मथां अमल करियूं। क़ुरान पाक में अल्लाह ताला फरमायो सूरह हुजरात में, या अय्युहल्लज़ीना आमनु इज्तनिबू कसीरम मिनज़्ज़न्नि इन्न बअदज़्ज़न्नि इस्मुन वला तजस्ससू वला यक्तब बाज़ुकुम बाज़ा। ए ईमान वारो, हिते बि अल्लाह रब्बुल आलमीन ख़ासि तौर ते ईमान वारनि खे ॻाल्हाए थो। कसीरम मिनज़्ज़न्नि इन्न बअदज़्ज़न्नि, बचो तव्हां बदगुमानी खां। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारका पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए था, इय्याकुम वज़्ज़न फ़इन्नज़्ज़न्न अकज़बुल हदीस, बचो तव्हां बदगुमानी खां, बेशक बदगुमानी हिकु कूड़ी ॻाल्हि आहे। पंहिंजे ज़हन जे अंदरि बदगुमान थी करे, ग़लति ॻाल्हियूं रखी करे कंहिं मुस्लमान जे भाउ जे लाइ प्रोपेगंडा न कंदा करियो। उन्हनि जे लाइ पंहिंजे दिमाग़ में वेही करे पंहिंजे मोहन जे लाइ फिल्मूं न ठाहींदा करियो। असां अॼु हिन सां हीअं कंदासीं, या हीउ अहिड़ो माण्हू आहे, ऐं फलाणे खे ॿुधाईंदुसि वञी करे, इहे कम न कंदा करियो। वला तजस्ससू, हिक ॿिए जी जासूसी न कंदा करियो। हिन जी ॻाल्हि ॿुधी करे होसि ताईं न पहुचाईंदा करियो, ऐं हिक ॿिए जी ॻाल्हि कन ॾेई न ॿुधंदा करियो। ॿ ॼणा पाण में ॻाल्हाए रहिया आहिनि, उनखे छॾियो ॻाल्हाइण, तव्हां हुननि जी ॻाल्हि ॿुधी करे टे ॼणे खे न ॿुधायो। कुझु माण्हू हूंदा आहिनि फ़ाइदे वठण वारा, ॾिसनि था त हू अॻे पाण में नाराज़ आहिनि, पर हुनजी का ॻाल्हि अहिड़ी अपोज़िट ॻाल्हि ॿुधी करे उनखे खणी वञी करे उनजे मुखालिफ़ खे ॿुधाईंदो, तुंहिंजे नाले शोएब ईअं चई रहियो हो। उनखे धणी खे ख़बर ई कान्हे का, पर हू वञी करे सॼी ॻाल्हि जे अंदरि मिक्स मसाला सभु कुझु मिलाए करे उनखे ॿुधाईंदो। हू पंहिंजे मुंहुं वेठो हूंदो, हुन सां फूकियल हुते ॻाल्हि अॻे ई कोन। त जससू, हिक ॿिए जी जासूसी न कंदा करियो। वला यग़्तब बाज़ुकुम बाज़ा, ऐं हिक ॿिए सां बोग़्ज़ बि न रखंदा करियो। हिक ॿिए सां, हिक ॿिए जे लाइ पंहिंजे दिलि में कीनू न रखंदा करियो। हिक ॿिए जा पंहिंजे लाइ दिलि साफ़ कंदा करियो। अयुहिब्बु अहदुकुम अन याकुल लहुम अखीहि मैतन फकरहतुमूह। भयानक मंज़र ॿुधायो अल्लाह ताला। छा तव्हां मां को शख़्स पसंदि कंदो पंहिंजे सॻे भाउ जो जेको फौत थी वञे उनजो गोश्त खाए? छा तव्हां मां को पसंदि कंदो? आउं त चवां थो मुसलमान त मुसलमान आहे, पर काफ़िर बि इहा ॻाल्हि पसंदि न कंदो। काफ़िर बि पंहिंजे मुसलमान जे पंहिंजे माइट जे लाइ इहा ॻाल्हि न पसंदि कंदो त आउं उनखे उनजो गोश्त खायां मोल भाउ जो। मुसलमान त मुसलमान आहे। मुंहिंजा मुसलमान भाइरो, ॻाल्हि थोरी सख़्तु आहे, पर असांखे खपे असां हिन जे मथां अमल करियूं। पहिरीं आउं पंहिंजे पाण खे बि चवंदा थो, असां सभिनी जे लाइ नसीहत आहे हिन जे अंदरि। केरु मुंहिंजो मुसलमान भाउ हिन ॻाल्हि खे पंहिंजे दिलि में न रखे।
त असांखे चए पियो आऊं कंहिंखे बि टारगेट न करे रहियो आहियां। हिन जे अंदरि असां सभिनी जे लाइ नसीहत आहे। उन बाद में मदरसे खां अलावा मदरसे खां ॿाहिरि निकिरी करे असांखे छा करणु खपे? असांखे नेकी जो हुकुम ॾियणु खपे, बुराई खां रोकणु खपे। असांखे माण्हुनि खे नेकी जो हुकुम ॾियणु खपे, बुराई खां रोकणु खपे। ऐं जेको कुझु असां हितां सिखी निकिता आहियूं, जेसि ताईं अल्लाह रब्बुल आलमीन चाहियो असां खां कमु वरितई, असां दीन सिखियो, असांजो हिते जो जेको बि कोर्स मुकमल थियो, असांखे जेको असातिज़ा पढ़ायो, त असांजे मथां इहो हाणे लाज़िम आहे असां हिनखे पंहिंजे दिलि जे अंदरि न रखूं। असां हिनखे हाणे ॿियनि ताईं पहुचायूं, ॿियनि खे ॿुधायूं त असां ही सिखी आया आहियूं। हिन जे अंदरि तव्हांजी भलाई आहे, हिन तव्हांजे लाइ ख़ैरु आहे, हिन शर आहे। हिन जे अंदरि अल्लाह ताला पंहिंजे क़ुर पाक में फरमाए सूरह बकर में अतअमुरून अन्नास बिलबिर्रि वतनसौन अनफुसकुम वअंतुम ततलूनल किताब फला ताक़िलून। कुछ माण्हू अहिड़ा आहिनि, माण्हुनि खे हुकुम ॾियनि था नेकी जो, निमाज़ जो, रोज़े जो, ज़कात जो, सभु नेकी जा हुकुम खे चवे थो। वतनसौन अनफुसकुम, पर पंहिंजे पाण खे भुलाए छॾे थो, पंहिंजे पाण खे यादि ई कोन थो करे। पाण निमाज़नि ते हाज़ुर, न रोज़ा रखे, न सदको ख़ैरात करे, न ज़कात ॾे, बसि रुगो फतवनि जा फतवा ॿियनि खे ॿुधाइण, ॿियनि खे हीअं चवणु, ॿियनि खे हूअं चवणु। व अंतुम ततलूनल किताब, जॾहिं फतवा ॾे पियो किताब पढ़ियलु हूंदो, उनखे किताब मां बि ॼाण हूंदी, ऐं किताब पढ़े थो, उनखे क़ुरान हदीस जी बि ॼाण आहे, पर पंहिंजे पाण खे वतनसौन अनफुसकुम, पंहिंजे नफ़्स खे विसारे छॾे थो। अफला ताक़िलून, ऐं उनखे अकुल बि आहे, ईअं न आहे बेअकुल आहिनि, चरिया पागल न आहिनि, बेअकुली में ॻाल्हियूं कोन था कनि, सियाणा आहिनि, पंहिंजे पाण खे सियाणा सम्झनि था। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक हिन जे मातहत, हिन आयत जी मातहत हिकु हदीस आहे शान नुज़ूल में। सैयदना उसामा बिन ज़ैद रज़ी अल्लाह ताला फरमाइनि था, सही बुखारी किताब बदइल ख़ल्क़ जे अंदरि हदीस मौजूद आहे। फरमाइनि था नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, हिकिड़ो शख़्स अहिड़ो हूंदो क़यामत वारे ॾींहुं, उनखे जहन्नम जे अंदरि अज़ाब ॾिनो वेंदो। अज़ाब एतिरी क़दुरु ॾिनो वेंदो, उन जा जेके ओझ ॿाहिरि निकिरी ईंदा, उन जा ओझ ईअं साम्हूं हूंदा, ऐं ओझनि खे ईअं फिरंदो पियो, जीअं नार खे फिराए वेंदो आहे जानवर वग़ैरह। पोइ उन्हनि ओझनि जे ओझनि जे साम्हूं हूंदा, उन्हनि खे हू फिरी रहियो हूंदो, उते कुझु माण्हू जहन्नम जे अंदरि उन्हनि खे अज़ाब थी रहियो हूंदो, उहे उनखे ॾिसंदा, चवंदसि ए फलाना शख़्स, ॾे ख़बर, तूं त असांखे उहो ई हुई दुनिया जे अंदरि असांखे हुकुम ॾींदो हुई, निमाज़ पढ़ो, अलाह खे यादि करियो, नेकी जा कमु करियो। जी हा, आऊं आहियां उहो ई। वतनसौन अनफुसकुम, पर पंहिंजे पाण खे मूं भुलाए छॾियो, पंहिंजे पाण खे मूं भुलाए छॾियो, पंहिंजे पाण खे कॾहिं मूं यादि कोन कयो, कॾहिं पंहिंजे पाण खे मूं यादि कोन कयो, त आऊं बि मुंहिंजे मथां बि हुकुम लाज़िम आहिनि, आऊं बि ही हुकुम जेके हुननि खे ॿुधायां पियो, उहे हुकुम जे मथां आऊं बि अमल करियां, त उन शख़्स जो हशर थींदो जेको किताब पढ़ियलु हूंदो, त उनजे मथां अमल पाण न कंदो, पंहिंजे पाण जे मथां शरीर जा अहकाम लाज़िम न कंदो, ॿियनि खे बसि रुगो अहकाम ॿुधाईंदो रहंदो। त अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे, अल्लाह ताला असांखे हिन क़ुरान हदीस जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ ॾे। हीउ जेको असां सिखियो ऐं असांजे उस्तादनि सेखारियो, अल्लाह रब्बुल आलमीन खे पंहिंजे दरबार इलाही में क़बूल करे, ऐं जेको कुझु तव्हांखे मूं तव्हांजे साम्हूं बयानु कयो, सभिनि खां पहिरीं मूंखे, उन खां बाद में तव्हां सभिनी भाइरनि खे अमल करण जी तौफ़ीक़ ॾे, ख़ातिमो बिल ख़ैर ईमान ते करे। वाख़िरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम।